तराईअ में जेको शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो तकियो आहे उन हवाले सां त इहा तराई असांखे मिले थी मुग़ल दौर में। मुग़ल दौर जो ई असांखे दौर थो मिले शाहजहान ऐं औरंगज़ेब जो दौरु। इन दौर में तराई असांखे हिते मौजूदु मिले थी ऐं जलाल ख़ान अबड़ो जेको पुटु हुयो अलाह वसाए जो ऐं अलाह वसाए जो पुटु हुयो मीर अबड़े जो ऐं मीर अबड़ो पुटु खबड़ अबड़े जो। उन खां मथे बि अबड़नि जो छुजरो अञा 10-15 खां 14 पीढ़ियूं मथे वञे थो, जेको वञी उनड़ सां मिले थो। ऐं इहे अबड़ा मिलनि था असांखे जेके सिंध जे तारीख़ुनि में ज़िक्र आहे, अंग्रेज़नि बि कयो आहे त इहे आया कच्छ भुज खां। ऐं कच्छ भुज में कुंद कुला जे नाले सां हिकिड़ो कोट लखपत जे लॻे माग आहे, उतां आया। तारीख़ूं असांखे इहो ॿुधाइनि थियूं त हीअ उन अबड़े जी औलाद आहिनि जेको दोदे ऐं चनेसर वारे दास्तान में अबड़ो थो मिले जंहिं सूमरनि जूं साम्हूं झलियूं। ऐं औलादीन ख़िलजीअ जो लश्कर उन ते काहे वियो हो ऐं जेको आहे उन्हनि जी अबड़ो या उन सां गॾु ॿिया जेके जखरा वग़ैरह हुया उहे उन में मारिजी विया, पर हुननि सूमरनि जूं साम्हूं औलादीन ख़िलजीअ जे हवाले न कयूं। हाणे इहो हिकिड़ो अहिड़ो लोक दास्तान आहे जेको असांखे सबक़ु थो ॾिए सिंध जी तारीख़ में त नियाणियुनि जी इज़त छा थींदी आहे या अख़लाक़ी क़दुरु छा थींदा आहिनि। पोइ इन हवाले सां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो शाह जो रसालो में हिकिड़ो सुर आहे, सुर बिलावल जे नाले सां। ऐं सुर बिलावल में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अबड़े जी तमामु घणी तारीफ़ कई आहे, जखरे जी तारीफ़ कई आहे। ऐं इन दास्तान जे हवाले सां हुन जा काफ़ी बैत आहिनि, उहे आहिनि। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जिते जिते सिंध में इन क़िस्म जा माण्हू रहिया पिए जिन जो गैरतमंदी वारो किरदारु हुयो सिंध जी तारीख़ में रहियो, उन्हनि वटि वियो आहे। ऐं तराईअ में बि हुनजो अचण जो मक़सदु फ़क़ति ऐं फ़क़ति इहो ई हुयो त हू उन अबड़े जी औलाद जो तुख़्म जो तासीर चाचे या उन्हनि वटि वञे। हिकु सबबु इहो बि आहे। ॿियो सबबु हिकिड़ो वरी ॿियो बि ॿुधायो थो वञे त तराईअ में हिकिड़ो काज़िन जो वॾो आलिम घराणो रहंदो हो। उहो हिकिड़ो वॾो आलिम घराणो सदियुनि खां रहंदो हो। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे लाइ उहे ख़ानदान इहा दावा कनि था त हू असांजे वॾनि आलिमनि सां बि मिलण हिते तराईअ में आयो हो। बहरहाल सबब कहिड़ा बि हुजनि, पर 1724-25 जा खणी चइजे त 31-32 में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई हिते आयो। ऐं जंहिं वक़्तु हिते आयो त किसा जेके ज़बानी आहिनि उहे कुझु ॿिया आहिनि, उहे मनफ़ी अंदाज़ में माण्हुनि ठाहे वरिता आहिनि। पर जेके लिखतुनि में मिलनि था, साईं अली मोहम्मद शाह राशिदीअ उनजो ज़िक्र कयो आहे, उहे ॾींहं उहे 6 में हुन लिखियो आहे त अबड़ा जेके आहिनि से शाह अब्दुल लतीफ़ जा मुरीद हुया। ऐं उन वक़्तु जेको अबड़ो सरदार हुयो उनखे पुटाणी औलाद न हुई। ऐं उहे जेके आहिनि से घरवारीअ समेत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी ख़िदमत में आया। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खे हुननि अर्ज़ु कयो त असांखे दुआ कयो त असांजे जेको आहे सो नसुल जारी थिए ऐं औलाद थिए पुटाणी। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जेको आहे सो खे हुननि जोड़ो जेको कपिड़नि जो थींदो आहे उहो नज़राने तौरु पेश कयो। ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ उन्हनि खे दुआ कई ऐं उहो दुआइया बैत उन साईं अली मोहम्मद शाह राशिदीअ बि लिखियो आहे। ऐं साॻियो ई बैत ऐं कुझु मुख़्तसिर पस मंज़र हुनजो डॉक्टर नबी बख़्श ख़ान बलोच बि बयानु कयो आहे। साईं GM सैयद बि पैगाम सिंध में शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जे अचण जो ज़िक्र कयो आहे। ऐं उहो बैत जेको मिले थो उहो हिन तरह त जोरे वारीअ जोए वयो राज वरायो सड़ीअ लामा कोए कोजो मोरो मोरियो। ऐं उन खां पोइ उन अबड़े सरदार खे पुटाणी औलाद थी। ऐं उन मां जेको हिन वक़्तु हुनजो ख़ानदान आहे उहे तराईअ में कमारिया अबड़ा सरदार मौजूदु आहिनि। सड़ीअ लाम मां जेको आहे सो मोरो मोरियो ऐं जेको आहे सो हुनजी पुटाणी आहे। अॼु बि इहा ॻाल्हि हुननि में मशहूरु आहे उन ख़ानदान में त असांजो नसुल
कॾहिं बि ख़तमु न थींदो। भलो हिकिड़ो पुटु हुजे पर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे दुआ जो असरु उहो आहे ऐं असांजो औलाद जो सिलसिलो ऐं पुश्त जो सिलसिलो जारी आहे। ऐं हिन वक़्तु बि उन्हनि वटि अबड़नि सरदारनि वटि तराईअ में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा उहे तबरुकात मौजूदु आहिनि, जंहिंमें कुलाह टोपी ऐं चोलो आहे ऐं ॿियो जेको आहे सो दस्तार वारो कपिड़ो आहे, कमरबंद आहे या के ॿियूं शयूं जेके शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे इस्तेमाल में रहियूं। हिकिड़ी मेण आहे बती, पर उन वक़्तु मेण बतीअ जो स्टाइल ईअं न हो जीअं हाणे मेण बती ठहे थी। उहा माखीअ वारी मेण मां हिकिड़ो मेण जो ॻंढो आहे, उन में वटि पियल आहे जेका ॿारण जा, ऐं खाना काबा जे गिलाफ जो टुकड़ो आहे। उहे सभु शयूं हिन वक़्तु बि उते मौजूदु आहिनि, उहे ॾेखारींदा आहिनि। ऐं तकियो जंहिं जॻह ते ठहियलु आहे उन जॻह ते खूह बि आहे ऐं उनजे भरिसां तकिए वारी जॻह बि आहे। ऐं उनजे अॻियां जेको आहे सो हिकिड़ी मस्जिद हुई जेका ख़ुशहाल फ़क़ीर जे मस्जिद जे नाले सां मशहूरु हुई, जेका उन वक़्तु ॿी हुई ऐं हिन वक़्तु हुन जॻह ते का ॿी सागनी बुनियादनि ते ठहियलु आहे। ऐं इहो जेको तकियो आहे, तकिए जी तामीर कई लौंग फ़क़ीर लोढ़े वारो जेको खैरपुर में, उन जा तकिया तव्हांखे मिलंदा बुलड़ीअ खां वठी। शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो जेको ॾाढो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो, उनजे मक़बरे जे अॻियां ई कुझु मुफ़ासिले ते उते बि तकियो जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ जो ठहियलु आहे, जेको लौंग फ़क़ीर ठाहियो। ऐं उनजो स्ट्रक्चर अॾावत बनावत बि साॻी आहे जहिड़ी तराई वारे तके जी आहे, उअं ई। पर हाणे जेको आहे तारीख़ सां सितम ज़रीफ़े ते जेकी उते मुजावर वेठा आहिनि, उहे माण्हुनि खे कुझु ॿियूं ॻाल्हियूं था ॿुधाइनि, पस मंज़र था ॿुधाइनि जेको दुरुस्त कोन्हे। तंहिंखां सवाइ उन्हनि हाणे को 80 वारे ॾहाके में को उनजी मरमत कराई आहे, रिपेयर कराई आहे, त उन्हनि उहो सन लिखी छॾियो आहे उन ते मरमत वारो, ऐं माण्हुनि खे ॿुधाइनि था त हीअ असांजे वॾनि 1983 में या कंहिं दौर वेझड़ाईअ में ठहिरायो। पर उहो तव्हां तमीर ई ॾिसंदव, उन दीवार जी वेकार ॾिसंदव या सिरूं ॾिसंदव, त उहे हाणे वारे दौर में 100 साल वारे दौर में बि जेको आहे सो एतिरियूं वेकिरियूं ऐं इन तरह जी तर्ज़ न, बल्कि इहे पुराणे दौर जी तामीर आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो अचणु हिते इन ख़्याल सां हुयो, हिते हुनजी अक़ीदतमंदी हुई। इन तराईअ जे कुझु ई मुफ़ासिले ते 3 या 4 किलोमीटर तव्हांखे ओलह तरफ़ वरी मिलंदो नज़र ॾेथे में शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो तकियो। ऐं उहो त रेवेन्यू रिकॉर्ड में बि भिटाई साहिब जो उतारो जे नाले सां उहा दर्ज थियल आहे, उते आहे। वरी तराईअ खां पोइ तव्हां ईंदव त गाहेजा में भिटाई साहिब जो तकियो आहे, उहो बि उते दर्ज थियल आहे सरकारी रिकॉर्ड में। इन खां सवाइ शिकारपुर में तकियो आहे। ऐं असांखे नौशहर अबड़े जे भरिसां शाह साईं जो तकियो थो मिले। उन खां पोइ माका ॻोठ आहे लखीअ जे भरिसां, उते तकियो थो मिले। माका ॻोठ खां पोइ सखर खां पहिरीं गणगा वाह, उते रसूल शाह मस्त जे तकिए सां हाणे उहो तकियो मशहूरु आहे, उते तकियो थो मिले। सखर में दरिया जे मथां जितां सखर वाह थो निकिरे, उते तकियो मौजूदु आहे। रोहिड़ीअ में तकियो मौजूदु आहे। ईअं हलिया वञो तव्हां घोटकीअ ताईं, इहे तकियनि जो हिकिड़ो सिलसिलो मौजूदु आहे।